नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तान के सुबह दिरों में खबर ईंदा हलूं तो अवामी आवाज़ सुबह दिरों जो रिपोर्टर औरंगजेब पीरजादो, चन्ना सीनियर सहाफ़ी ज़हूर हुसैन ॼामड़ो, जमील अहमद पीरजादो हलानी थाने ते पहुची SHO हलानी बख्शल खान मलाक के सिंध की सूखड़ी लुंगी ऐं हार पाराया। उन मौके ते SHO हलानी बख्शल खान मलाक चयो त SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी जी सख्त हिदायतुनि ते अमल कंदे सुबह दिरों जो सहाफ़ी जे भाइटे जमील पीरजादो चन्ना ऐं शमन सामेटियो खां नई 0 मीटर 125 मोटरसाइकिल ऐं V21 मोबाइल सेट फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ्तार करे फौरन खां रिकवरी कराए ॾिनी। उन मौके ते अवामी आवाज़ सोबोदरो जो रिपोर्टर औरंगजेब पीरजादो चन्ना चयो त मां सरदार निसार अहमद चन्ना जो शुक्रगुज़ार आहियां जंहिंजी कोशिशुनि सां ऐं SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी जे हुकुम ते SHO हलानी बख्शल खान मला ॾुआरिन खे गिरफ्तार करे फुर थियल सामान जी रिकवरी कराए ॾिनी। सोबोदरो जो सहाफ़ी SHO हलानी खे खुशी में लुंगी ऐं हार पाराया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।